प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं नवकोट में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े बाबति जिते सॼी सिंध में कावड़ वारी लहर छायल आहे जे बाबति सिंध जो अवाम वहशी दरिंदनि खे सख़्त सज़ा जो मुतालबो पिणु करे रहियो आहे जॾहिं त पुलिस हिन वक़्त ताईं मज़लूमनि बदिरां ज़ालिमनि जो साथ बि ॾेई रही आहे। शाम जो जंहिं ॾींहुं छोकिरियूं अगवा थियूं ऐं उन ई ॾींहं ते वारसनि पारां पुलिस खे ॿुधायो वियो जंहिं ते पुलिस को बि किरदारु अदा न कयो ऐं नेठि मजबूर थी ॿिए ॾींहं ते वारसनि पारां एहतिजाज कयो वियो। एहतिजाज बाद पुलिस ॻाल्हियूं करे नीगरनि खे आज़ादु करायो। उन खां पोइ पुलिस खे उन बाबति ख़्यालु बि आयो। पुलिस पारां जेको केस दाख़िल करायो वियो आहे हुन में ज़्यादती तोड़े दहशतगर्दी जा कलम इन वक़्त ताईं शामिल न आहिनि कया विया। नई एफआईआर में इहो ज़िक्र कयो वियो आहे त 200 खां 250 माण्हुनि हमलो कयो जंहिंमां इहो वाज़िह थिए थो त पुलिस ज़ालिमनि जी वंगार वेही रही आहे। ॿिए पासे पुलिस गिरफ़्तार वधीक नवनि जवाबदारनि नसूर बख़्श टंगड़ी, मीर टंगड़ी, मीर मोहम्मद टंगड़ी, अकरम टंगड़ी, अली बख़्श टंगड़ी, जलाल टंगड़ी ऐं नवाब ऐं नज़र टंगड़ी खे सिविल जज 2 डिग्री जी अदालत में पेश करे हिक ॾींहं जो जिस्मानी रिमांड पिणु वरितो आहे। मुतासिर नारियूं पंहिंजे वारसनि सां गॾु अदालत पहुतियूं जिते अदालत जवाबदारनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे सुभाणे पेश थियण जो हुकुम पिणु ॾिनो आहे जॾहिं त मुतासिर नारियूं बि सुभाणे अदालत में पेश थी 164 जो बयान रिकॉर्ड कराईंदियूं। मुतासिर नारियुनि जे वारिस औरत पारां अॼु अदालत ॿाहिरां साफ़ न आॾो लुड़कल आणींदे इहो बि ॿुधायो वियो आहे त जवाबदारनि वॾो ज़ुल्म कयो आहे। पुलिस जी सुस्ती सबबि खेनि इंसाफ़ जी उम्मीद नज़र नथी अचे। पुलिस अञा ताईं मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। संदन चवणो हो त जवाबदारनि खे बासर धुरियुनि जी पुठभराई हासिल आहे जंहिं करे मथनि दॿा पिणु विधो पियो वञे। ॿिनि न्यारियुनि खे अगवा करण बाज़ियाती वारे वाक़े जो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां बि नोटिस वरितो वियो आहे ऐं मीरपुर ख़ासि जे एसएसपी खे बि उन बाबति चयो वियो आहे त हू रिपोर्ट जमा कराए। न सिर्फ़ु एतिरो पर उन सां गॾोगॾु जेको पुलिस एहलकार इन वाक़े में मुलविस हो उनखे बि एसएसपी पारां मुअत्तिल कयो वियो आहे। मजबूरी तौर ते जेके मुख्य जवाबदार आहिनि उहे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया ऐं उन सां गॾोगॾु पुलिस ते एतमाद हिन वक़्तु जेका धुर आहे जिन सां नाइंसाफ़ी थी आहे उहा न पई करे उन बावजूद भी जेको सिलसिलो आहे उहो जारी हिन ते ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मीरपुर ख़ासि मां सिंध टीवी न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि नज़ीर पवर। नज़ीर वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो ही वाक़ियो कॾहिं पेश आयो ऐं आख़िर उन वक़्त दौरान केतिरा कलाक गुज़रिया जंहिंखां पोइ पुलिस जागी पुलिस नारियूं बाज़ियाब करायूं ऐं उन दौरान इहो बि ॿुधाइजो त छा केस दाख़िल कयो वियो हो नारियुनि जे अगवा जो? जी मेराज तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ वाक़ियो खे अॼु 3 ॾींहं थिया आहिनि जी हीउ वाक़ियो पेश थियो। उन खां पोइ हिन नारियुनि जो जेको पीउ आहे महबूब आलम उनजो चवणो हो त असां सभु जा सभु उते हद जो जेको थाणो आहे नवकोट उते वियासीं। असां पंहिंजी रिपोर्ट लिखाई जेका हमेशह रवायत हूंदी आहे त कोई अहिड़ो मसइलो थींदो आहे त थाणनि ते इब्तिदाई रिपोर्ट लिखबी आहे त थाणनि ते रिपोर्ट लिखाई। उन खां पोइ पुलिस कख भञी ॿीणो न कयो जॾहिं त हिननि जो चवणो त असां डीएसपी सां पिणु उते मिलियासीं जेको उते हद जो डीएसपी आहे। उन बि असांखे चयो त ठीकु आहे को मसइलो कोन्हे बिल्कुलु बाज़ियाब थी थियो ऐं ईअं लॻे थो त माना हीअ असांजे घर में पयूं तव्हां सां इंसाफ़ थींदो। जॾहिं त अॼु वारसनि वटि असां उते JWC जी टीम सॼी वई जंहिंमें सिंध बार काउंसिल जो मेंबर जेको मीर नईम टालपुर हो, डिस्ट्रिक्ट बार जो जेको आहे सदर हो वकील शौकत राम हो, उन खां अलावा जनरल सेक्रेटरी महबूब कपरी ऐं सीनियर वकील असांजो हो जेको अब्दुल गफ़ार नारे जो संगत असांजी समझ ज़ाइदा ॾिठो ऐं उहो असीं वियासीं उते साफ़ी दोस्त बि हुआ उहो पहिरीं ॾींहं खां करे जीअं वाक़ियो पेश आयो उते विया हुआ त हुन खां सॼी मालूमात वरिती हुई। जॾहिं अॼु असीं वियासीं हुननि खां असां इहो पुछो त वाक़ियो पेश कीअं आयो मसइलो छा हो। हुननि असांखे सॼी इहा रिपोर्ट ॿुधाई त हीउ वाक़ियो जेको आहे कुझु ॾींहं पहिरीं जेका आहे हिकु राजपूत जेको नौजवान हो उहो हिकु टंगड़ी जी जेका छोकिरी खणी वियो उन्हनि जो प्यार जो परिणो थियल हो ऐं उन्हनि हितां खणी वियो कराची या ॿियनि शिफ्ट थी वियो त जॾहिं त हीउ जेको टंगड़ियुनि बिरादरी जेको हमिलो कयो आहे हीउ वरी उन जे चाचे जे घर कयो अथनि ऐं जॾहिं त महबूब आलम जो जेको फरियादी आहे उनजो इहो चवणु त उन छोकिरे खे पहिरीं असां लादवाई ॾेई छॾी। हू बि छोकिरो थोरो मवाली अहिड़े आवारा गर्द हो जंहिंजे करे असां हुनखे जेको आहे शुरू में कढी छॾियो असांजो हुन सां वास्तो कोन्हे। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो हलां जंहिं लाइ चयो पियो वियो त हीउ जेको आहे टंगड़ी छोकिरी जेको आहे छोकिरी खणी वियो आहे त उन छोकिरी जो अॼु वरी एफिडेविट साम्हूं अची वियो त मुंहिंजो जेको अॻूणो मुड़ुसो जेका मूं तलाक वठी छॾी ऐं मूंखे तशदुद कंदो तशदुद जो निशानो बणाईंदो जंहिंजे करे आउं पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी आहियां। हाणे ख़बर न आहे छा आहे त हिन जे पोयां कहाणी कहिड़ी आहे। जीअं असां हुतां वापसि मोटियासीं त असांखे इहो एफिडेविट मिलियो ऐं अहिड़ी तरह नज़ीर बिल्कुलु इहो ॿुधाइजो ज़ाहिरा जेका हिकु त शुरूआति जितां थी
बुनियादी तौर ते जॾहिं ही वाक़ियो पेश आयो ऐं जीअं मां ॿुधायो त उन वक़्तु वारसनि जॾहिं चयो त पुलिस कुझु न कयो जेसि ताईं उन्हनि खे एहतिजाज न करणो पियो। ॿियो हिकु मामिलो जेको अचे पियो, वारस मुसलसिल ॿुधाइनि पिया त 200 खां 250 माण्हुनि टंगड़ी बिरादरी जे उन्हनि जे घरनि ते हमिलो कयो। उते अवा पहुता बि उन मुताबिक़ वारसनि जो छा चवणु हो ऐं आख़िर छो जेका पुलिस केस दाख़िल कयो आहे उन में सिर्फ़ु 20 खां 22 ॼणनि जो नालो दाख़िल कयो, उन में 200 माण्हुनि जो ज़िक्र छो न आहे थियल एफआईआर में? जी ॾिसो जी, ही वाक़िया पेश अचनि था, को अहिड़ो केस हाईलाइट थिए थो, उन खां पोइ मुख़्तलिफ़ माण्हू वञनि था, मुख़्तलिफ़ जेके माण्हू वञनि था सिर्फ़ु जेके मुतासिर धुरनि उनखे ठला दिलासा ॾेई था अचनि। त असांजी पुलिस सां बि ॻाल्हि थी ऐं उन्हनि सां बि ॻाल्हि थिए त उन्हनि चयो त पहिरीं जेका असांखे हिननि ॿुधायो आहे त 20 खनि माण्हू आहे जिन जो असां वटि जीअं आया हुआ, असां वाक़ई एफआईआर दाख़िल कराई आहे, उन्हनि घर में भञ कई आहे, फायरिंग कई आहे। उन खां अलावा जेके हिननि जूं जेके 2 न्याणियूं जेके कमल राजपूत ऐं उन खां अलावा ॿी जेका हुई इन्हनि ॿिन्ही खे ही हितां खां खणी विया हुआ, हितां खणी अगवा करे विया हुआ। पोइ हुननि ते तशदुद जो निशानो बणायूं या हुननि खे पेरनि उघाड़ो ऐं छोकिरियुनि जो इहो पिणु चवणो ज़ारो क़तार रोईंदियूं रहियूं। जॾहिं असां हुते वियासीं ऐं पंहिंजो अमर सिंधू जेके हैदराबाद खां उहा बि पंहिंजी हिकिड़ी टीम सां गॾु पहुतियूं। अहिड़ी तरह जेको आहे हितां जा वकील, सिविल सोसाइटी ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाए थो हलां MPA साहिब ज़ुल्फ़कार अली शाह ऐं MPA मीर तारिक बि पहुता हुआ। उन्हनि जो चवणो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेको नोटिस वरितो वियो आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर पर्सनल असांखे चयो आहे त तव्हां वञो उते वञी ॾिसो ऐं हर हालत में उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करायो ऐं कंहिंजी का बि कंहिंजी माना इहे लॻो पियो जीअं हिकिड़ो सोशल मीडिया ते ॿियो हलियो थिए त सियासी पुठ भराई आहे। यकीन करियो मुंहिंजी हुते मुख़्तलिफ़ रुखनि खां ॻाल्हि थी आहे, अञा ताईं हू हिकिड़ा क्रिमिनल माण्हू न, हुननि जो हमेशह इहो कमु हूंदो आहे, उन्हनि माण्हुनि खे का बि सियासी पुठ भराई हिन वक़्तु ताईं न आहे। ही सभु MPA उते हुआ। अहिड़ी तरह हुतां मीरपुखा जो SSP, मीरपुखा जो डिप्टी कमिश्नर सलामत मेमण उहो पहुता हुआ, उते वारसनि सां मिलिया हुआ। असां जंहिं छोकिरियुनि सां मिलियासीं, छोकिरियुनि इहा हक़ीक़त कई त पोइ वरी अॼु हुनजी वालदा ऐं वरी हुनजे पीउ, हुन वालदा जो इहो चवणो त 150-200 माण्हू आया, वरी हुनजे पीउ जो वरी कुझु हुनजे अज़ीज़नि खां चयो 100-150 ऐं बाक़ी हुन इलाइक़े जे अंदरि हिननि जा घर घटि आहिनि या 2-3 घर आहिनि, पर हुनजो हिकिड़ो वॾो ॻोठु आहे। ठीक थी है सघे थो त ज़ाहिर नज़ीर इन मां इहा शइ वाज़ थिए पई त जेके वारसनि जिन जो ज़िक्र कयो आहे उनखे पुलिस केस में शामिल न आहे कयो, जेको 150-200 जो ज़िक्र बार बार कनि पिया। उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो जेका अॼु जी बि ॻाल्हि ॿोल साम्हूं आई आहे, जेका नारिन जी वारिस औरत आहे सुगरा राजपूत, उन अदालत ॿाहिरां अॼु बि इहो ॿुधायो आहे त पुलिस ते हुननि खे एतमाद न आहे ऐं पुलिस वंगार वहे पई ज़ालिमनि जी। ज़ाहिर इहो जेके मुतासिर धुर आहे उहो बार बार इहो चवे पई, त उन खां पोइ छा अव्हां न पिया सम्झो SSP पारां का कोशिश कई वई आहे, उन खां अलावा को कोशिश थी आहे त उतां जा जेके मक़ामी पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि ते अगरि उन्हनि खे एतमाद न आहे त ॿी का टीम जोड़ी वञे उन बाबति? अॼु असां हुनजे वारसनि सां मिलियासीं, जेका असां हुननि छोकिरियुनि सां ॻाल्हायो, हुनजे पीउ सां ॻाल्हायो, हुनजे वालदा सां ॻाल्हायो, माइटनि सां ॻाल्हायो, हुननि जो चवणो हो त मीरपुखा जो जेको SSP आहे उहो असां वटि आयो हो, उनखे असां सॼी हक़ीक़त ॿुधाई, मगर हुननि जी जेका बेइतमादी आहे उते हद जो थाणे जो जेको SHO आहे या उतां जो जेको DSP आहे उन ते ई ॿिए नंबर ते जेको हेड कांस्टेबल आहे गुलज़ार टंगड़ी, हुनजो चवणो त हुननि खे सॼी ख़बर आहे, हू हुनजी बिरादरी जो माण्हू आहे। ऐं उन खां पोइ असां SSP सां ॻाल्हायो त SSP जो चवणो त असां हुनखे गुलज़ार टंगड़ी खे जेको मुअतल करे छॾियो आहे ऐं 3 जांच टीमूं असां जोड़े छॾियूं। हिन सॼे वाक़िए ते हुनजो चवणो त हिन नियाणियुनि सां जेको ज़ुल्म थियो आहे ऐं असां जांच टीमूं जोड़ियूं, भले केर बि हुजे, चाहे DSP हुजे, चाहे SHO हुजे, या केर बि हुजे, असीं हुनखे बख़्श न कंदासीं। ऐं हिन वक़्तु ताईं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं इहो वाक़ियो पेश आयो आहे त तमामु हिकिड़ो केस हाईलाइट थी वियो आहे ऐं उहे न्याणियूं वीचारियूं ज़ारो क़तार हुते रोइनि पियूं। अगरि केरु पुछे थो त हू सिर्फ़ु जेको आहे शर्मिंदगी जे करे कंधु हिकिड़ो हेठि करे वेठियूं आहिनि, ॿियो हुनजी माउ आहे उहा ज़ारो क़तार रोए थी। यकीन करियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾो हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे हुननि सां, ऐं एतिरो ज़ुल्म थियो आहे त हू एतिरो बासर माण्हू आहे जेको आहे हयात टंगड़ी, ऐं हुनजो नालो वठी तव्हांखे ॿुधायां त हिन खां पहिरीं कुझु साल पहिरीं त उहो क्रिमिनल माण्हू पाण कंदो आहे ऐं हुन वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेको कुझु साल पहिरीं बि जेको आहे हिकु दफ़े हितां मीरपुखा जो SSP हुनजा घर ढाहे छॾिया हुई, हुनजी ज़मीन ते जेको आहे बिल्डोज़र कराए छॾिया हुई, सभु कुझु ख़तमु कराए छॾियो। अहिड़ा क्रिमिनल माण्हू आहिनि, इन्हनि क्रिमिनल माण्हुनि जो को बि माना तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे 2 नंबरी कमु करणु। हाणे वरी उहो माण्हू मोज़ थी हलिया आहिनि, त जॾहिं त इहा सॼी असांजी अॼु SSP सां ॻाल्हि थी त जॾहिं हुनजा वारिस चवनि था त ही हयात टंगड़ी हिन मामले में मेन मुलविस आहे ऐं उन में SSP जो चवणो त असां सभ खां पहिरीं हयात टंगड़ी खे गिरफ़्तार कयो आहे, उन खां अलावा हुनजे पुट खे, या हुते जा असां हिन वक़्तु ताईं 15 माण्हू गिरफ़्तार करे छॾिया आहिनि जेके हिन वक़्तु ताईं नामिनेट आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि
त हिननि सां बिल्कुलु असां इंसाफ़ कंदासीं। यकीन करियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन हींअर माण्हू त सभु वञनि पिया हमदर्दी करणु, पर ही केस अहिड़ा हूंदा आहिनि त असांजा जेके बि तंज़ीमूं हुजनि थियूं, सिविल सोसाइटी हुजे थी, ॿिया हुजनि था, आख़िरी में केसनि में हथु खणी था छॾनि। हिकिड़ा त माण्हू अहिड़ा आहिनि जेके प्रेस क्लबनि ते पंहिंजो एहतजाज कनि था, उन्हनि खे का ख़बर न हूंदी आहे त ख़बर तॾहिं वञी पवंदी त तव्हां उन वाक़े में वेंदव त उन्हनि न्याणियुनि सां मिलंदव, तव्हां उनजी वालदा ज़ाहिर सां मिलंदव, तव्हां उते उनजे पीउ सां जेका मिलंदव। सूरत हाल ॾिसण खां पोइ उन हिकिड़ा शइ त जो इहे अंदाज़ो हिननि बिल्कुलु थी सोशल सघे मीडिया थो। जी सोशल वॾी मीडिया महिरबानी जी अव्हां जी नज़ीर पंवर असां सां गॾु मौजूदु हो। ज़ाहिरा जेका भी सूरत हाल असांखे नज़र आई आहे नवकोट में न्याणियुनि सां ज्यादती वारो मामिलो, उन ते पुलिस ते बेतमादी जो इज़हार कयो पियो वञे हिन वक़्तु बि, ऐं उन बाबति जेके कोशिशूं आहिनि उन्हनि खे ज़ालिमनि खे बचाइण जी उहे बि बाज़ाब्ता तौर ते थी रहियूं आहिनि, त उन बाबति उन्हनि खे एतमाद ॾियाराइण जी बि ज़रूरत आहे, उन्हनि जी मर्ज़ी मूजिबि टीम जोड़ण जी बि ज़रूरत आहे। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं त वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु हुजो।